नाज़रीन, घोटकी में सिगा शाख पारां तालके अस्पताल में सीनियर सहाफ़ी जीवत राम और मंगलानी जी याद में 2 ॾींहनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई, जंहिंमें 800 खां वधीक माण्हुनि जी चकास करे 200 खां मथे ऑपरेशन कया विया। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे मुश्ताक शाही लगारी। सगा घोटकी शाख पारां सीनियर सहाफ़ी जीवत राम और मंगलानी जी याद में तालका अस्पताल घोटकी में 2 ॾींहनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। अखियुनि जी कैंप में अखियुनि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर इब्रार तुनियो ऐं ॿियनि 800 खां मथे मरीज़नि जी चकास करे मुफ़्त दवाऊं ॾियण सां गॾु 200 खां मथे मरीज़नि जे अखियुनि जा मुफ़्त ऑपरेशन कया। उन मौके ते सगा अॻवाननि सगा घोटकी जे सदर आगा बिलावल पठान, डॉक्टर मोहम्मद नवाज़ कलवड़, अब्दुल रऊफ़ दायो, सैयद अली रज़ा शाह, अयाज़ लतीफ़ दायो, मोहम्मद सलीम दायो ऐं ॿियनि कैंप जा इंतजाम संभालिया। उन मौके ते सगा घोटकी जे सदर आगा बिलावल पठान, पीपी जनरल सेक्रेटरी घोटकी सिकंदर अली लाखो, एमएस घोटकी, डॉक्टर अरबाब अली मलिक, मोहम्मद नवाज़ कलवड़ समेत आयल मरीज़न आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां हर साल इहा कैंप लॻाईंदा आहियूं। अखियुनि जी कैंप बाक़ाइदा रखंदा आहियूं। गुज़िरियल साल इन कोन लॻी जो कोविड जे करे डॉक्टर असांखे इजाज़त कोन आया पे। हीअ असां पंहिंजो सैलानी वेलफेयर इंटरनेशनल कंपनी आहे जेके तमामु सुठा लेंसिस विझंदा आहिनि ऐं उहे कल्ह खां वठी असां वटि आहिनि। कल्ह असां वटि 59 ऑपरेशन थिया आहिनि। अॼु बि इंशाअल्लाह ताला 100 खां मथे ऑपरेशन थींदो ऐं असां जेको आहे ख़िदमत माण्हुनि जी कंदासीं। ग़रीब माण्हू खे सुठी हिकिड़ी सहूलियत मिले थी पई। तव्हां हमेशह ॾिठो आहे त सगा इन ख़ैराती कमनि में सभ खां अॻुभरो रहियो आहे ऐं अॼु उन्हनि जे सैलानी ट्रस्ट जे ताउन सां हिकिड़ो तमामु हिकिड़ो नेक कमु कयो आहे अखियुनि जो ऑपरेशन मुफ़्त। ऐं मां हाणे ॾिसी बि आया आहियूं त पंहिंजो जदीद लेंसिस बि विझनि था पिया ऐं ऑपरेशन बि थियनि था पिया। कल्ह खां वठी फ्री मेडिकल कैंप आहे अखियुनि जी सगा जे ताउन सां ऐं हीअ सैलानी हिकु माना ट्रस्ट आहे इंटरनेशनल, उन सां मुंहिंजो हिते फुल ताउन आहे। इंशाअल्लाह ताला असांजो ताउन सां 24 कलाक आहे ऐं मां जो असांजे सहकार सां ग़रीब मारूड़नि जी हिते नूर जेको मिले थो माना विदाउट माना जेको आहे सो बग़ैर टाके जे माना चश्मो ॾियनि था पिया। बहितर शइ आहे, अलाह कंदो फलाही कमु आहे ऐं असां हमेशह सां ताउन। अॼु उन्हनि जी जंहिंजी सर्जरी थियल हुई, अॼु उन्हनि जी जॾहिं पोटियूं खोलियूंसीं, तमामु सभे जेके आहिनि सुठी नज़र सां पिया ॾिसनि, ॾाढा तमामु ख़ुशि हुया ऐं दुआऊं पिया ॾियनि जेके सभिनी दोस्तनि खे। असां ही सिगा ऐं शहरनि जे ताउन सां जेका हमेशह जेको आहे हिन इलाइक़े जी ख़िदमत जो जज़्बो रखूं था। अबरार तुनियो साहिबु जेको आहे उहो फीको सर्जरी करे थो, तमामु एक्सपर्ट डॉक्टर आहे जेको 2.5 मिंटनि में जेको आहे हिकिड़ो ऑपरेशन करे थो वञे। सगा जो मक़सदु इहो आहे त शहर तोड़े ॿाहिरि जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं मुफ़्त तिबी कैंपूं क़ाइमु कयूं त जीअं ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़, घोटकी।